नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा सैनेट चूंडन में ज़मीर वकरो कंदड़नि के खिलाफ सख्त कार्रवाई कंदे पाकिस्तान तहरीक इंसाफ बिन मेंबरन के पार्टी में नैकाली ॾेई छॾी है। पाकिस्तान तहरीक इंसाफ पार्टी जी हिकमत अमली जी अनाराफ़ी कंदड़ बिन सिंध असैम्बली मेंबरन के खिलाफ कार्रवाई कई है। PS1 जेकमाबाद 1 मासलम अबड़ो PS अरिड़हं गोटकी 1 मां शेरियार खान शहर के पार्टी मां कढण जो हुकुमनामो जारी करे छॾियो है। सिंध सां ताल्लुक़ रखंदड़ बिन सूबाई असैम्बली मेंबरन जी बुनियादी पार्टी रुकनियत खत्म करे छॾी है। तहरीक इंसाफ जी कायमा कमेटी सिंध ऐं कराची पारां गॾियल फैसलो जारी कयो वियो है। तहरीक इंसाफ जी क़यादत बिनी मेंबरन के खिलाफ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सां राब्ते जी भी सिफारिश कई वई है। सैनेट चूंडन के दौरान असलम अबड़ो ऐं शेरियार शहर पार्टी हुक्मरानन जी भनीकड़ी कई बिनी सिंध असैम्बली जे मेंबरन के पंहिंजी सफ़ाई पेश करण जो मौक़ो ॾिनो वियो। वाज़े हतमी शाहिदन जी पड़ताल ऐं जवाबदारन तरफां सफ़ाई पेश न करण ते मामलो अकलायो वियो। मेंबरन के कायमा कमेटी जे फैसले खिलाफ 7 ॾींहनि में अपील दाखिल करण जो इख्तियार ॾिनो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।